भजने बाबू मोत खां केतिरो भजने तुमखे कौन छेड़ींदुसि गोले गोले मारी गोले गोले मारी इब्राहिम वाह जी सैया जेल त ॾिसेसि कार थी करे कार बस कुछ ॾींहं में हाणे मुंहिंजा महिमान वॾे आलम खान जा वॾा ज़ुल्म सटासीं हाणे घटि कोन कबी बेटा ई घोट करई चुप त हणा हिन गुहारी तारा हेफ़ हुजई तुंहिंजी हिन कोताही जे करे अॼु मुंहिंजो नौजवान पुट मारिजी वियो अदा खुश ताही बस अदी खुशियों वारी छाजियूं ॾींहं ॾींहं खार त मञा ट्रीन जाए कलंदर शहबाज के मन न त हितो जा धोबी मुंहिंजी सुथड़ धोई धोई थकिजी पवंदा हाणे तुंहिंजो रस्तो बिल्कुलु साफ़ आहे सुणी तू मूंसां केतिरो प्यार कंदी आहीं पागल प्यार जी त का माप ई न थींदी आहे अधा मां पीड़ी ते तगारी करंदो आहियां अॼु मूंखे मज़दूरी न लॻी त मां हिनखे कपिड़ा कान वठी ॾियां कालो कपिड़ा वठी ॾियां जेकॾहिं हू ज़ालिम आहिनि त असां बि ज़ुल्म हाणे बर्दाश्त कोन कंदासीं असां बि कुंडनि ते पटका न आहिनि ॿधा तुम्हारा छोटो बाबू किथे है घर में नजर ही न पियो मरी
अम्मा सोनी ये छोकरी कहाँ जी आ? बाबा पाड़े वारन जी आ अकेली हुयस दिल थी विंदराया अरे कानो कपड़ा वठी जाए हाँ चल कपड़ा वठी दे हाँ हाँ? कपड़ा वठी दे हाँ कपड़ा वठी दे हाँ कपड़ा वठी दे हाँ कानो कपड़ा वठी जाए हाँ कानो कपड़ा वठी जाए हाँ पंहिंजो दी पराधी कुटू एको अदा ही मुझे पुट है दा चाहे तो ही तेरा कपड़ा वठी दे अगी तो चोरो वठी दे तो मान अहे नहीं तो बिचा तो माके चोरो वठी दे अदा अदा मां पीड़ी ते तगारी कर दो या अजी मुके मजदूरी न लगी तो मैं के कपड़ा कान वठी दे कालो कपड़ा वठी दे अदाए 12 के नंबर 500 रुपया दी पांचो जोड़ो कर नंढड़े करई 12 के नंबर न था न मां मजदूर आया
पेनऊ फकीर न आया जो मां तो को पैसा वठा कौन खपन मांगे ये तुझा पैसा कौन खपन पुट मां तो दा वायदो तो क्या नहीं तो तेना तो मती तो ते कपड़ा जरूर वठी दींदो मां बस हाणे हिजाब न कर पैसा वठ तू चाहिए तो मां ये पैसा वठा तो इन जी ख्वाहिश पूरी तो क्या ख्वाहिश ओ मुझा मालिक जे कदे मुके गरीब पैदा कई तो मुके औलाद न दिया भाटरा जंबूरा अजो की तुझी तारीख खरी हाणे वनी गंडो खा पकोड़ा खा वनी मलायूं वनी खा ऐश कर ठीक है बाबा भज 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 मां हीअं भजा वरी मोटे न पानी थदो मुख खणी आ पिया अस्सलाम वालेकुम अदा साईं वालेकुम सलाम अदा मिठड़ा भाभी दा हाणे भला मानी तैयार आहिनि न खणी आ त मां ज़मीन ते वञा आणे थी तकड़ ना कर भाॼी अदा अञा तकड़ न मचाए असांजे पेट में था गिदड़ भॼन तोखे तो तकड़ लगी पई आ मानी खाई वञा घुमन राणी छो थी चई देर जी मुझे हिकु ई बात आहे सिकी लॻो छॾा था भाॼी खे जेको वणे सो चवे छो जो मां भाॼी जी दिलि में ई न कंदो आहियां भिटाई घोट करे प्यार पगे जा तेरा उत घूटन प्या अज तेरा वडठे मुझो हाथो डरे उहे वण वई व्या तू वठाणे ना उहे वण वई व्या तू वठाणे ना प्यार पगे जा तेरा उत घूटन प्या अज तेरा वडठे मुझो हाथो डरे उहे वण वई व्या तू वठाणे ना हाँ यार जलाद का और चीज़ है वाह जलाल वाह अॼु त सफ़ा दिलि ख़ुशि करे छॾी हिटाई घोट करे यार कुर्बदार सच पियो चई हा शौकत जेके दर्द हूंदो उहो ई सम्झंदो हाँ यार हनकला ते ॿिया बि घणा गजरा त वण वड़ाए छॾिया तू हली शिकार कर मां चाचे कांडर सां मिली अचां थो हा दा तव्हां चाचे कांडरे खां थी अचो ऐं मां बि तो शिकार करे अचां भिटाई घोट करई
तारे जी भाषा जो थी कमदार तोखे जो मूं चयो त ज़मीन तां चकर ॾेई आ कीअं आहे न पोइ तार न वञी सघियुसि बुख ते हाणे मानी खाई आयो आहियां बुख ते अरे कमदार सॼो ॾींहुं तो हिते मानी खाई अञा तूं बुख ते आई जॾहिं को पिंडी ते टुकुर कुते लाइ खाई खाई त कुओं थी पियो आहे न पोइ तार अहिड़ी ॻाल्हि न आहे बुख ते अरे हाणे वींदे जा विचां मोचड़े में अच भोतार वञा थो वञा नाराज़ छो था थियो बुख ते वॾो को कमदार बुखियो आहे वञ हाणे वञ हा भोतार नंढा बाबा वञा थो वञा कमदार मां माण्हू आहियां कंहिं ॿिए क़िस्म जो हुते ज़मीन जा लाइ कहिड़ा हाल कया हूंदा ऐं तूं अञा हिते बीठो आहीं वञ वञा थो भोतार बुख ते दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थी वेंदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका त फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झण ते ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वरी बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटीअ खां जेका औरतें ईंदा उन त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले अड़े पोइ पहिरियां किथे ॿार पोइ सिपाही सूमर ख़ुशी करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो किलो वठी आ किलो किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोअण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि न घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु वञो खोल खोल हिते ओके कूड़ा पूरे बाजार अरे के कादे तो लपा हाणे बुख ते कमदार नबू मां त बनो पंहिंजी ज़मीन जी लेवल सां करे हां लेवल वरी धूड़ा बनो छो असांजे भोतारे जी बनी में सोरे आयो आहियां बुख ते कमदार नबू रब ॾाढो अथई ऐसा तुंहिंजो ज़ुल्म इंतिहा ते पहुतो आहे असां मिसकिन भला केतिरे ताईं बर्दाश्त कंदा चुप त हणा हिन कुहाड़ी चोरी चोरी सीना जोरी उहा बि बुख ते अरे कमदार तूं वरी कहिड़ो मुहांडो थियो आहीं सॼो ॾींहुं करे रहिजी जी सनी असां लाइ वरी मुहांडो मुड़ुसि थियो आहीं हीअ त मां तोखे मज़ो थो वठां हाणे अरे बस कर रस जे खिलाफ़ बक बक थो करे त हणा हिन वरी कुहाड़ियूं उहे बि बुख ते अरे हाँ हाँ अरे न अरे 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 सत्ता सिवाय जा अरे 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 धक्का तो लगे अरे अरे भाई अरे अरे अरे
अरे तो जोया कम अरे अरे धाको छोड़ने के डालो अरे 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 ये तू मुझे बेइज्जती न कहिया वो तारा वरे जी बेइज्जती कहिया यो साहब थी तो असल पोखा न थी तो इते थी तो मां तो के सजो से चवनी पंजे रेस की हां मां तो के सजो से वडेरे चवण देते तो दादागिरी कंदो अजड़ी सिख दुनिया मां सजी जिंदगी याद कंदो तोखे मां केड़ो झलंदी आया के पाण के काबू में रख पर तू कंजी बुधुंद ना है मां केड़ी बुधा रानी कमदार मुझे हिक भी न बुधी मजबूर थी मुके उनजे मथा हथ खणो पियो हर गाल जो हल झेड़ो त ना आई हुनन ना बुधी तू त पाण के रोके रानी मां छा कयां कमदार जा गुथा लफ्ज जेको आ न मुझे हां के चिरे रहा हो मजबूर थी मां उनजे मथा हथ खणो मां का बर्दाश्त न थी सकी छा ॻाल्हि आहे भाॼाई ख़ैर त आहे मूंखे त ॿुधायो आख़िर छा ॻाल्हि आहे थियो छा आहे खैर ना आहे धुरा तुंहिंजो भाउ नबू सां विड़ी आयो तोखे त ख़बर आहे रेस केॾो ज़ालिम भाॼाई जेकॾहिं हू ज़ालिम आहिनि त असां बि ज़ुल्म हाणे बर्दाश्त कोन कंदासीं असां बि पुंजनि ते पटका न आहिनि ॿधा धुरा मां इहा ॻाल्हि हिन खे सम्झाए रहियो आहियां पर ही चरी सम्झे ई कान थी मां चरी न आहियां सभु सम्झाए थी उहो तो थे वॾेरो नुक़सान न ॾे भाॼाई रख खोला मूंखे अदा खे रईस कुझु बि नथो करे सघे अरे अंधो आई छा ॾिसे कोन तो बुख ते अरे हेरे कंहिंखे चई इहो तोखे जो बि वरी कंहिंखे चयो मांखे चई इन जो मतिलब त तोखे ॾींहं तारा ॾेखारणा पवंदा ॿी हाणे ॾेखार त मञाए ट्रीन जाए कलंदर शहबाज के बन न त हितो जा धोबी मुंहिंजी सुथड़ धोई धोई थकिजी पवंदा मूंखे कहिड़ी ख़बर त तूं टारज़न जो पुटु रही अबो ई न अबो ई न यार ॿुध माण्हू त मज़ेदार आहीं पर ॿुध आहीं केरु यार हुयुसि त मुड़ुसु माण्हू पर तुझे थापोरनि हणी मुंहिंजा स्क्रू ढिला करे छॾिया मूंखे न प्यार में वलीदार चवंदा आहिनि बि त सही वञे करे बि बुख ते खून कर खून अरे क़ुर खे मञो
पर कंहिंजो बुख ते हिन धरतीअ ते जेके धरतीअ जा दुश्मन आहिनि उन जो छल मूंखे गैरत नक ताईं चढ़ी वई आहे। नक ते गैरत न आण बुख ते पेट ते आण सॼो कमु उन पेट जो थी बुख थी। ॻाल्हि कम जी कई पर हिते जेकी आहे न मां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदुसि न ॿुधंदुसि न ॿुधंदुसि ॿुधंदा अड़े का ॻाल्हि सम्झे कोन थो केटू फिडरा पुट मरी वेंदे बुख ते। सौट इब्राहिम जी वारी काॾे तयारी कई थी? बस सौट यार मज़ो न आयो तॾहिं वञा पियो कराची। तुंहिंजी मर्ज़ी सौट मां तोखे छा थो करे सघां। तूं पंहिंजी दिलि जो बादशाह आहीं। न सौट अहिड़ी का ॻाल्हि न आहे जीअं तूं बि चवीं। बसि सौट देरि थी थिए किथे गाॾी न निकिरी वञे। बसि दुआ कर मां ख़ैर सां पहुचां। सौट तूं अलाह कंदे ख़ैर सां पहुचंदे तुंहिंजो सफ़र आसान थींदो। मूं सौट जी दुआ थी। कमदार ये हूर परी केरा है न ॻोठ में। वाह जी शया चेल त ॾिसेसि कार थी करे कार। मां अॻ में त न ॻोठ में न आहे ॾिठो। हिंदारेस या कांडेरे जी धिया ऐं बापू जी मंगे थी अथव बुख ते। बापूअ जी मंगे थी? हा यार कमदार कूड़ न आहे शइ वाह जी हा। असुल दिल में घर करे वई आहे घर। पोइ हुकुम कयो त हाणे हाणे खणी हलऊंसि उता कते बुख ते। हाणे न कंहिं ॿिए वारे। वाह वाह अच अच। चङो थियो जो मिली वे। मूंखे कुछ ज्यादा पैसा खपन मिठाई घोट करे। गज मुंहिंजा भाउ पैसा हुकुम कर घणा खपनि? घटि में घटि 500 रुपया त ॾियो न। बसि 500? 500 में तूं त सस्तो आहीं मुंहिंजा भाउ। मां चयो की 1000 घुरां थो। त पोइ अदा जेको वणे दे मिठाई घोट करे। मिठाई घोट करे मिठाई घोट करे अचो दा अचो दा। अरे सफा को लूसिया मुझा नारंगी जा उछलाल चुपा तो चुपी। अरे हेडे माखा मत लूसी तो तू आ जो नारगी में रस भी न करी दई। ओ खैरा लूसी मिला लूसिन सा ईद मुबारक। बुध दोस्ती तो पान में रखी सी एड़ो को कारोबार सोचो जो पकोड़ा भी खाऊं नारगी भी खाऊं केला भी खाऊं अता जो पेट में भरजी वने। हाणे गाल बुधो कयूं ता ठगी जो कम मतलब गरीब के छडणो न है अमीर को टिजणो आ। इयो असा सोचो गरीब के छडणो न है अमीर को टिजणो आ। अमीर का पुलिस को इने टिजंदा दे जे खतरो सिपाही को टिजो। हाल तो जजी त कयूं के बड़े मुर्गन के फासाई। सरफ निकतो आदिस के कम जो कोने को कपड़ा धो त जग करे ही कोन तो भाई थान जो साबुन जको आ
उहो वटि कभी थावन साफ़ त नथा थियनि साॻा थावन ते चुटा लॻा पिया आहिनि कहिड़ो सर्फ निकितो आहे कहिड़ो साबुण निकितो आहे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे ऐं बाथरूम जो कोन्हे छा चवंदा त सड़ी हाट पाट लाइ छा था चवनि उहो बि सुठो कोन निकितो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ जे तरफ़ रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थांवनि ऐं शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थांवा साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी ॿुधायां अच्छा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई वठनि लालू खां पैसा त वठी था दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलंदो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधीअ में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा सही सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी अदा मुझे पूरा दो अदा ही जाने अदा अदा भाजाई कसम आहे मूंखे हिन बेगुनाह आहे मज़लूम जे खून जो जेसी ताईं मुंहिंजी सिसी में साह हूंदो तव्हांजे कातिलनि खे कोन छॾींदुसि गोले गोले मारी अरे बाबा ये तो सिर्फ बखून आहिनि जेकॾहिं तव्हां न सॼे ॻोठ जा मुड़ुस मारे अचो हा कभी आलम खान जे निरड़ ते कुंज न अचे हा ऐं मां तव्हांखे सीने सां लाया
वाह पुत्र वाह वाह जी ॻाल्हि कई अथव बुख ते पुत्र सूबेदार लालचीअ जो बुख ते सूबेदार ख़ैर त आहे न कीअं अचणु थियो आहे ख़ैर वरी छा जो वॾेरा तुंहिंजा भाइर ऐं तुंहिंजो पुट ॻोठ जा 2 खून करे सुकून सां जी घर वेही रहिया आहिनि मां हिननि खे गिरफ़्तार करण लाइ आयो आहियां सूबेदार मां माण्हू आहियां कंहिं ॿिए क़िस्म जो तूं न जिन खे गिरफ़्तार करण आयो आहीं उहे आम माण्हू न पर आलम खान जा भाइर ऐं उन जो पुट आहे तूं पैसा ॻाल्हाए बस पैसा ॻाल्हाए ख़बर आहे वॾेरा ख़बर आहे मूंखे त तूं माण्हू आहीं कंहिं ॿिए क़िस्म जो पर हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ मुंहिंजो नालो बि इंस्पेक्टर लालची आहे मां लालच खां सवाइ को बि कमु न आहियां कंदो उन करे चवां थो त ताज़ा खून थियल आहिनि ऐं उनजे मथां शायदि बि बीठल आहिनि सूबेदार मूंखे ख़बर आहे तूं रुगो पैसा ॻाल्हाए पर न ॻाल्हि मिड़ई गोरी आहे ही मामलो मथे शहर ताईं पहुची वियो आहे पैसा ॻाल्हाए सूबेदार ठीकु आहे ॿुधार मां पूरा 10 लख वठंदुमि 10 लख सूबेदार पंहिंजी रक़म थोरी घटि कर छो जो इहा एॾी रक़म तुंहिंजी हैसियत खां वॾी आहे वॾेरा मां आहियां सूबेदार लालची डन सूबेदार डन तुंहिंजो अंदाज़ असांखे ॾाढो वणियो पर मूंखे इहो ॿुधाए त तूं हिन केस खे हल कीअं कंदे वॾेरा तूं हिन ॻाल्हि खे छॾे ॾे ऐं सुकून सां वञी आराम कर मां इहो केस दुरुअ जे मथां आणंदुमि हुनजी भाउ ऐं भाॼाई जे केस में हुनखे गिरफ़्तार कंदुसि सूबेदार तूं वॾो शातिर दिमाग़ आहीं तुंहिंजे दिमाग़ खे दाद ॾियणो पवंदो इते अच न सूबेदार लालची उहो बि बुख ते बुख वरी छाजी ॾे रेस त ड्रव कराए छॾिया ड्रव मां हींअर वञी दुर खे गिरफ़्तार थो कयां बुख ते वञो वञो मां माण्हू आहियां कंहिं ॿिए क़िस्म जो तूं हाणे बिल्कुलु तयारु आहीं पंहिंजे दुश्मननि खां बदिलो वठण जे लाइ पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ दुश्मन खे जोश सां न पर होश सां मारजांइ हा सरदार मां तव्हां मां एतिरो त पिरायो आहे जेको मूं सोचियो ई न हो भिटाई घोट करे दुरा माण्हू दिलबर आहीं दिलि थी चवे त तोखे भाकुर पायां ऐं पंहिंजे सीने सां लायां मिठा माण्हू त पोइ देरि छा जी सरदार ॻाल्हि ॿुध ॿुधा अरे दुआ कर त को मुर्गो अचे त पोइ नोट कढूं नोट अला मालिका हिन घिटीअ ॾे ॾिसां थो मन को ईंदो हुजे ओयो ओयो ॾिसे तो कीअं भॼंदो थो अचे केॾी खुटी कयो अथसि अच अच हलो उहो फरियऊंसि अरे न न ओॾे हलंदासीं त पुलिस जा पादर खाईंदासीं इहो हेॾे अचे त झपड़े था वठूंसि ओए अच त चुप हाणे ईअं तूं सुम्ह त मां चवंदोमांसि मुंहिंजो पीउ मरी वियो पोइ वरी त पैसा कीअं थो कढां त सुम्ह पर चुरजाए न पर पैसनि में पोइ अधास थी अरे बाक़ाती ददाइयो त यार आहे न मुंहिंजो तूं भाउ आहे न सुम्ह
या बेमानी तेरा आसरा हाँ मुझे पुनल अब्बा हाँ मुझे मिठड़ा अब्बा अब्बा अयां ज़ेर कई थई अचे दो अदा खेर तो है रोए थो पियो छा थियो आहे अदा अदा मुझे पी मरियो हाँ मुझे मिठड़ा अब्बा अब्बा अदा दुनिया फानी आ अज तुझो पी मरियो आ सुभाणे असांखे भी हलणो आहे न रो अदा न रो अदा अदा मैं पंहिंजे बाबे का न थोरो आ रोआ तेरे लाइ तो मूंखे कफन का पैसा कोन लॻे अदा हाणे ॻाल्हि ॿुध सौ तोखे थो ॾियां 100 जी वञी मां मानी थो खावां स्टूडेंट आहियां वाह वाह मुंहिंजा मालिक वाह कहिड़ो दौर अची वियो आहे मुंहिंजो पीउ मरी वियो आहे हे वरी स्टूडेंट मानी थो खाए न मूंखे सौ न खपे बसि मां बसि हिते ई वेठो रहां थो अदा 100 वठ 100 वठ न खपे सौ न खपे यार ये तो सफ़ा गीचीअ में पइजी वियो काॾां आयुसि मां मानी वणंदी आहे अदा थोरो मुंहुं ॾिसांसि भला हा अदा भले ॾिसां पर पीउ हिकिड़ो हाँ मुंहिंजा पुनल अब्बा न रो बस न रो न रो अब्बा हाणे थोरो ख़्यालु कजांइ कड़ में खणाए वञो ॻोठ उस ते धप न हणी वञे अल्लाह कंदो तुंहिंजो बि पीउ मरंदो वाह 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 ॻाल्हि ॿुध कम थी वियो आवाज़ थी वियो ॻाल्हि ॿुध घणा पैसा ॾेई पैसा हाँ पैसा 10 ॾेई 10 रुपया अरे 10 रुपया एड़ो कूड़ मां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे तोखे 200 रुपया ॾेई विया 200 रुपया न बाबा बुखियो हुयो सफ़ा बुखियो मूंखे कलंदर जो कसम मिठे नूर जो कसम चई बसो ऐं ॾिनी 10 अरे पैंट शर्ट पातल से एॾो अमीर माण्हू वरी 10 रुपया 10 भा 10 ॾेई वियो हा चङो भल पंजड़ी हेॾे कर हलो अॻिते हा बसि पंजड़ी ॾियां थो हा अजरक वठ हल आयो आयो चाचा चाचा ॾिसो केरु आयो यार दुरा खुश था आहीं हा दा ख़ुशियूं वरी कहिड़ियूं हाणे त ॼण ख़ुशियूं ई असां खां रुसी वयूं आहिनि यार दुरा इहो त ॿुधाए एतिरो वक़्तु काथे हुएं जॾहिं तोखे गोली लॻी ऐं पुलिस खां फ़रार थी वएं मूंखे ॾाढी परेशानी लॻी यार ॿुधार मां पुलिस खां फ़रार थियण खां पोइ
बेहोशी जी हालत में अधे मीर वारनि खे हथ आयुसि जन मुंहिंजी ॾाढी मदद कई ऐं उन खां पोइ तुंहिंजी सिक लॻी त तोसां मिलण हलिया हुआसीं यार भिटाई घोट करे पुट दरा अलाह चङाई कंदो तूं दिलि न ला। हा चाचा हाणे त अलाह ई चङाई कंदो। यार ॿुधार तूं ॿुधाए ॻोठ में सुकून त आहे न भिटाई घोट करे सुकून वरी छा जो? यार ॿुधार ख़बर आहे न बस कुछ ॾींहंनि में हाणे मुंहिंजा महिमान वॾेरे आलम खान जा वॾा ज़ुल्म सटासीं हाणे घटि कोन कबी भिटाई घोट करे हा। वाह सूबेदार लालची वाह वाकई तूं वॾो लालची आहे। सूबेदार दुरे खे पंहिंजे भाॼाई ऐं भाउ जे क़त्ल जे केस में फ़रार कराई ऐं उनखे क़त्ल करे छॾी। वाह सूबेदार तुंहिंजे दिमाग़ जो दावत ॾियणो पवंदो। बोतार मां पूरी तयारी सां वियोसि ऐं दुरे खे बि ख़तमु करे आयो आहियां। हाणे तुंहिंजो रस्तो बिल्कुलु साफ़ आहे। हाणे तुंहिंजो ऐं तुंहिंजनि भाइरनि जो को बि नालो न वठंदो। न सूबेदार न अञा मुंहिंजो रस्तो साफ़ आहे पियो। मुंहिंजी नज़र में हिकु माण्हू आहे जंहिंमां मूंखे नुक़सानु पहुची सघे थो। बोतार इहो वरी कहिड़ो माण्हू आहे जंहिं मां तव्हांखे ख़तरो आहे? सूबेदार फ़िलहालु हुनजी का बि ज़रूरत न आहे। वक़्तु आयो त तोखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे बोतार हाणे मां हलां। सूबेदार माशा अल्लाह दौर में यादि कजां। तुरो धाड़ियल मरियो मां बि इहो पियो चाहियां त तुरो धाड़ियल मरे। हाणे त राज कबो राज। चाचा साईं तुरो पंहिंजे भाउ ऐं भाॼाई खे मारे फरार थी वियो ऐं पाण बि पुलिस जे मुक़ाबले में मारिजी वियो। न न इहो ईअं नथो थी सघे। तुरो पंहिंजे भाउ ऐं भाॼाई खे कीअं थो माराए ऐं पाण बि पुलिस जे मुक़ाबले में मारिजी थो वञे। इहो ईअं नथो थी सघे। मां हाणे वञा थो ॻोठ इनजी जांच करायां थो। हाणे साईं कीअं तुरो पंहिंजे भाउ ऐं भाॼाई खे माराई पाण बि मारिजी वियो। न न ईअं नथो थी सघे। मां हाणे ई वञां थो। सरदार सरदार तुरो धाड़ियल मरी वियो। हा इहो छा पियो चवीं? हा सरदार हा मां सच पियो चवां। दुरे खे सूबेदार लालची मारे छॾियो वॾेरे आलम खान जे चवण ते। अरे कुत्ता बाक़ी तूं कीअं बची आहे? न सरदार न हीअ ग़लती माफ़ कर। अॼु मां तुंहिंजे करे हिनखे माफ़ थो कयां। हाणे हिन वॾेरे जो दर तपाए छॾींदासीं। त पोइ सरदार देर छाची आहे। हाणे त हली रोट ब्लॉक कयूं। रोट ब्लॉक सरदार हुन जे तर में हली था ॾोह कयूं। सूबेदार लालचीअ खे था तपायूं। शामिर मां बि इहो ई थो चाहियां। सूबेदार लालची ऐं वॾेरे जो सुकून फिटाए छॾियां। सुकून
असांखे ईअं ई करणो पवंदो। उथ बचड़ा, अॼु तोखे माफ़ करे छॾियोसीं। वञी वञी पंहिंजे बचनि सां वञी ईद वेझाई ईद मल्हाए। अचो सरदार। हाणे ई हली वॾेरे खे चऊं था अच त हलूं। वीर धाड़े असां खां मोटरसाइकिल फिरियो। वीर जी एतिरी वजाल जो आलिम खान जे भटकण खां मोटरसाइकिल फिरिया। वालेकुम सलाम। इब्राहिम तू अची वहीं? हाँ यार बाबू जी, जीन अखबार पढ़ियुम न कि पेरन ठा जमीन छड़ाई हुई, वापस मोटी आई, वधीक रही कोन सकेसि, भिटाई घोट करई। हाणे तू ॿुधा यार बाबू, तुरो पंहिंजे भाई भाजा के कीअं मारियो? सूबेदार लालची कीअं मारियो? न इब्राहिम, इहो दुरे ते इल्ज़ाम आहे। दुरे पंहिंजे भाउ भाॼे खे कोन मारियो आहे। दुरे जी भाउ भाॼे जा कातिल वॾेरो ऐं वॾेरे जो कमदार आहे। ऐं सूबेदार लालची वॾेरे जे चुरचनि जे करे दुरे ते इल्ज़ाम हयो आहे। इहा सॼी लालची सूबेदार जी चालाकी आहे। यार बाबू, मां हिन वॾेरे खे कोन छॾींदुसि। सुख जो साख न ॾींदो मां, भिटाई घोट करे। अचो हाणे हलूं, इन ॻाल्हि खे सोचींदासीं। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 सरदार, फुरमो त लखें रुपया ठही विया। ये ताना नई शुरुआत आहे। वॾेरे जे माण्हुनि खां करोड़े रुपया फुरणा आहिनि, करोड़े। हा सरदार, असां बि इहो चाहियूं था त वॾेरे ऐं वॾेरे जे माण्हुनि खे धाम धूम सां लुटियूं फुरियूं। सरदार, वॾेरे कई मज़लूम बेगुनाह कोहराए छॾिया आहिनि। सियाणनि सच चयो आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। माण्हू खॾ ॿिए लाइ खोटींदो आहे ऐं उन में पवंदो पाण आहे। सच पिया चऊं
सरदार सच मता न मनी मिठा माण्हू नीर कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो आहे। मां तुंहिंजो मौत बणिजी आहियां मौत तूं मूंखां नथो बची सघीं भिटा ई खोट करे जेरो है मरी वियो। सरदार जीअरो आ जेरो आहे इने खणी हलो पंहिंजे आस्थाने ते त मलम पटी कयो। तूं जो हर हुकुम अखिन ते सरदार खणी था हलूं। हाज़ुर सरदार खणूं था। यार खुदा खैर करे इब्राहिम अलाई केड़े हाल में हो। हाँ यार बाबू अल्लाह की नजर लगी बेचारे की बेचारे जिंदगी तबाह थी। हाँ यार बाबू इब्राहिम की ॾाढी चिंता थी। हाँ आशिक इब्राहिम एक अहिड़ो शींहुं आहे जेसि ताईं वॾेरे खे ख़त्म न कंदो तेसि ताईं हुनजे विचो मौत बि नथो अची सघे।
यार इब्राहिम खां सवाइ असांजी संगत अधूरी आहे। हाणे असांखे उन जे लाइ कुझु करणु घुरिजे। सरदार गोली जामा हुते निकिरी वई आहे, छोकिरा नौजवान जी जान बची वई। सुठो छो सरदार जो जान त बची वई। केरु आहे जवान? तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजी हालत कंहिं कई आहे? दर्दन जो मारियो आहे, पुलिस खां भाॻी वियो। हा हा सरदार खे ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो इब्राहिम आहे। भिटाई घोट करे इब्राहिम मीर यारनि जो यार आहे, हर मज़लूम जो साथी आहे। यार तूं हाणे मूंखे पाण खां अलॻि न सम्झ। इब्राहिम तूं हिन माण्हू जो सिर्फ़ नालो ॿुधाए। तमां वॾे आलिम खान जे ज़ुल्म जो भिटाई घोट करे तूं हुकुम कर, सुभाणे ई वॾेरे जे सॼे खानदान जा लाश तुंहिंजे अचे कदमनि में रख। हा इब्राहिम सरदार सच पियो चए। न मीर न, मां पंहिंजे सौटनि जो खून जो कसम कयो आहे। तव्हांजा कातिल ॻोल्हे ॻोल्हे मां पाण मारींदुसि। भिटाई घोट करे। हा सरदार इब्राहिम सही पियो चए। ठीकु आहे इब्राहिम, मीर जो तोसां पूरो पूरो साथ आहे ऐं पंहिंजे सौटनि जा कातिल ॻोल्हे ॻोल्हे मार। पर मीर मां इहे हथियार हलाइण ॼाणा ई न। भिटाई घोट करे। इब्राहिम हथियार हलाइण तोखे मां सेखारींदुमि। हा इब्राहिम हथियार हलाइण तोखे सरदार ई सेखारींदो। इब्राहिम अहिड़ी ट्रेनिंग ॾींदो मां जो सुई जे सुराख मां बि गोली पार कंदे। यार मीर पोइ त मां तुंहिंजा थोरा लाहे न सघंदुसि। भिटाई घोट करे। इब्राहिम तोखे मां पहिरियां बि चयो हो त मीर यारनि जो यार आहे ऐं हर मज़लूम जो साथी आहे, ऐं मां तुंहिंजी ट्रेनिंग सुभाणे खां शुरू कंदुमि। अॼु खां पोइ तूं असांजे टोले जो साथी आहीं। ईअं साथियो? हाय अल्लाह। पानी त प्यार। हाँ बाबा। अच्छा पानी। मानी के भूख लिया तो मैं सुनी तुम्हारा सोट बाबू किथे है? घर में नजर ही न पियो अचे। हाँ बाबा बाहर हूँ तो होटल ते ॾाढो परेशान आहे इब्राहिम जे करे। हाँ पुट इब्राहिम वीचारे सां वॾो ज़ुल्म थियो। पुट सुनी मानी खणी वेंदो। चाचा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पुट काथे आहीं? चाचा ॿाहिरि दोस्तनि सां वेठो हुयसि। टेम ते मानी त खाई वेंदो कर न। जी चाचा। पुट सुनी पुट खे मानी आंडे त खाई। सोट वठ मानी खा। सुहिणी दिलि नथी चए मानी खाइण ते। सोट परेशान न थी, जेको थियणो हो सो थी वियो। हा सोट इब्राहिम जी चिंता मूंखे खाए थी पई। सोट अल्लाह ख़ैर कंदो अबे इब्राहिम ना वठ ये मानी खा। सोट
छो पंहिंजा हाल विञाया थी? सुहिणी तोखे केॾो न मुंहिंजो ख़्यालु आहे। चरिया मां तुंहिंजो ख़्यालु न रखंदसि त केरु रखंदो? सुहिणी तूं मूंसां केतिरो प्यारु कंदी आहीं? पागल, प्यार जी त का माप ई न थींदी आहे। उहा त मुंहिंजे दिलि खे ऐं मूंखे ई ख़बर हूंदी मां तोसां केतिरो प्यारु कयां थी। अॼु ॾींहं ली भाॻो आहे या सुबुह जो असां आईंदो न आहे ॾिठो ॾींहं चोने भाॻो आहे कोई ॻाल्हि अलाह मालिक हाणे जंहिंजो अलाह ते ॾुआ सुरो भई इहो अची ॿ ॼणा अची ओदा ओ भाऊ छा हाल आहे बाबा छायो सही छा हाल होशियारो ठीकु ठाक मज़नि में तूं कीअं चए पियो त भलनि माण्हुनि जी दुनिया में खोट आहे ॾिसी नथो केॾा सुहिणा ख़ूबसूरत शहज़ादा स्टूडेंट घुमंदा था हे असांजो कमु न कयो वाह वाह अदा छा मसलो आहे छो परेशान आहियो? अदा तव्हां पाण स्टूडेंट आहियो तव्हां कहिड़ा हवाल कयूं छो था रहो? हवाल न कयूं बि इहो गुनाह थींदो मुंहिंजो भाउ अस्पताल में मरी वेंदो असां वटि पैसा हुया सरकारी अस्पताल में मुंहिंजो भाउ पियो आहे रुगो पैसा किराए जा कोन्हनि त वरी किरायो करे ॿिया पैसा खणी अचो मुंहिंजा भाउ फलाधिकार भी पंहिंजा आहिनि दादा अलाह जो असां पाण पंहिंजे ॻोठ जा ज़मीदार बि आहियूं ठीक आहे रुगो किराए जी ज़रूरत आहे पर भाउ ख़ुशि थिए न हिकिड़ो वॾो पत्थर ॿधी करे रेस्किरार में ख़ुदि कंदासीं हिन जीअरे रहण को मरण भलो आहे असां वटि पैसा कोन्हे के ॿुधो हे माड़ थी 30 रुपया हा बाबू
अला अला आबाद दो सदाई खुश सुना हो बाबा खूबसूरत है हाय 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 बस केड़ा वञो जवान हो जा। वञो स्कूल वञो हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे हल त वरी मोटी न अचनि अचो अचो इब्राहिम प्यारा तूं हाणे बिल्कुलु तयारु आहीं पंहिंजे दुश्मन खां बदिले वठण लाइ पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजांइ दुश्मन खे जोश सां न पर होश सां मारजांइ हा मीर मूं तो मां एतिरो पिरायो आहे जो ज़िंदगी में सोचो ई कोन हुयो भिटाई घोट करे ई इब्राहिम तूं माण्हू त को दिलबर आहीं दिलि थी चए त तोखे भाकर पायां त पोइ मीर देरि छा जी आहे भिटाई घोट करे अचे त भाकुर बण सोट अची वई जी अची वियुसि सोट केॾी न ज़िंदगी ख़ूबसूरत थी लॻी हा सुणी इहो तुंहिंजो ई प्यारु आहे जंहिंजे सहारे मां जियां मूंखे तकलीफ़ केॾी बि छो न हुजे तोखे ॾिसंदो आहियां न सभु विसारे छॾींदो मां त वॾी ख़ुशि नसीब आहियां जो मूंखे अलाह तुंहिंजो प्यारु ॾिनो आहे बाबू साॻी हालत त मुंहिंजी बि आहे हाणे देरि न कर मूंखे पंहिंजी कुआं ठाहे हा सुहिणी मां हिकु दफ़ो पंहिंजे दोस्त इब्राहिम सां मिलां पोइ चाचा सां ॻाल्हाईंदुसि सोट बाबू कुझु ख़बर पई इब्राहिम जी न सुहिणी ख़बर कोन पई आहे अलाह ख़ैरु कंदो सोट तूं परेशान न थी अलाह कंदो इब्राहिम ख़ैरियत सां हूंदो वीर हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां ॻोठ जा चकर लॻाए अचां भिटाई घोट करे ई न इब्राहिम न चरियो नथी ॻोठ ॾे तुंहिंजी जान खे ख़तरो आहे मेरा जी दिलि थी चए त पंहिंजे यार बाबू ना चकर लॻाए अचां ॾाढो मूले परेशान हूंदो भिटाई घोट करे ई पर इब्राहिम तोखे त ख़बर आहे ॻोठ में तुंहिंजा केॾा दुश्मन आहिनि वीर केतिरो दुश्मननि खां डिॼी वियो आख़िर त हिकु न हिकु ॾींहं सां मौत ॾियणो पवंदो न भिटाई घोट करे ई ठीकु आहे सरदार ठीकु आहे हुनजी दिलि कढे थी चकर ॾेई अचे ठीकु आहे वज़ीर ऐं छमन खे पाण सां गॾु वठी वञ पर वञिजो ख़्याल सां मेरे महिरबानी यार तुंहिंजी भिटाई घोट करे जानू कांडेरी वारी छोरी मुंहिंजा होश ई खता करे छॾिया हाणे ॿुधाए त मां छा कयां तो पोइ देरि छो कई अथव थोरो त हाणे हली छोरी खे खंभे खणी अचूं हा जानू तूं सही थो चए लॻे थो त ईअं ई करिणो पवंदो कुझु माण्हू वठी हली इन छोरी खे खंभे खणी था अचूं हा दा असां बिल्कुलु तयारु आहियूं ये कमदार हा भोतार असां बि तयारु आहियूं बुख ते बसि अवां जे हलण जी देरि आहे बुख ते पोइ ठीकु आहे हाणे ई था हलूं त पोइ देरि न करियो उथो था हलूं Thank you.
वालेकुम सलाम। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह इब्राहिम बिस्मिल्लाह। अची वए तूं? चाचा ओ चाचा सुणी ॾिसो केरु आयो असांजे घरे। अदा इब्राहिम अदा खुश ताही। बस अदी खुशियों वारी छा जूं खुशियों दसां का रुसी वयूं आहिनि। पुट इब्राहिम अलाह चङी कंदो, तूं दिलि न लाए। यार इब्राहिम एतिरो वक़्तु काथे हुए जॾहिं तोखे पुलिस खां गोली लॻी ऐं तूं पुलिस खां फ़रार थी वएं उन ॾींहं खां वठी मूंखे ॾाढी परेशानी आहे। घबरा न यार बाबू, कुछ ॾींहंनि में इन्हनि जा हाणे महिमान आहियूं। इन्हनि खां सभु हिसाब किताब हाणे वठिबो भिटाई घोट करे ई। अल्लाह ख़ैर करे। काॾे यार इब्राहिम ॿाहिरि तोखे ख़तरो आहे। न बाबू न, ॿाहिरि मुंहिंजा साथी बीठा आहिनि, मूंखे ॿाहिरि लाज़मी वञिणो आहे भिटाई घोट करे ई। त पोइ ठीकु आहे, मां बि तोसां साण थो हलां पियो। न बाबू ज़िद न कर, तूं हिते बीह। यार न बाबू चयो मान, ज़िद न कर। हा कमदार छा थियो आहे? वतन तो रड़ियूं कंदो। अदा दुश्मनन वालों के मारे छॾियो। ए तू छा थो पकी? अदा अदा खानू सही थो चए। इब्राहिम अदा वालों के मारे छॾियो। इब्राहिम तो मुझे पुट के मारे मौत के दावत ॾिनी आहे, मौत के। अरे सर 4 कुल पढ़ो तो दुआ घुरो। सूबेदार तू इब्राहिम के मारण जे बदरां वते तो टूटियूं कंदो। हे फुजई सूबेदार, हे फुजई, तुंहिंजी इन कोताही जे करे अॼु मुंहिंजो नौजवान पुट मारिजी वियो। मूंखे तो मां इहे उमेदूं कोन हुयूं। हाणे तूं घर वञी वेही चूड़ियूं पाए। न रे सर न, कॾहिं बि मां त चूड़ियूं कॾहिं बि कोन पाईंदुसि, पर इब्राहिम खे टंगे तुंहिंजे साम्हूं खणी ईंदुसि। ऐं इब्राहिम जो जेको जिगरी यार आहे न बाबू, बाबूअ खे सोली सिंधीअ में सम्झाईंदुसि, जंहिंजे करे तुंहिंजो पुटु मूं आहे।
छो तो मुझो नालो आहे इंस्पेक्टर लालची। मां लालच का सिवा को भी कम नया कंदो। तो पोइ देर न कर सूबेदार, छोरे बाबूअ खे रसो विची में विझी केले अची पाण ई इब्राहिम दोस्त खे छॾाइण लाइ तो वटि अची पहुचंदो, छो त मां माण्हू आहियां कंहिं ॿिए क़िस्म जो। हा, इनजे करे ई नंढो रस सुबुह आहे, उहो बि बुख ते। न अदा न, हाणे असां पुलिस जे आसरे वेही इंतज़ार न कंदासीं। असां पंहिंजे भाटे जो प्लान पाण कंदासीं, पाण। इन आसरनि ते वेही वेही असां पंहिंजो नौजवान भाटे विञाए छॾियो। हाणे कंहिंजे आसरे ते कोन लॻंदासीं। ठीक आहे रेस, मां हाणे ई वञा थो ऐं वञण सां हिननि ॿिन्ही जो बिलो कयां थो। छो त मुंहिंजो नालो आहे इंस्पेक्टर लालची। मां सवाइ लालच जे ॿियो को बि कमु न आहियां कंदो। इब्राहिम छा ॻाल्हि आहे जो पहिरियों भेरो तुंहिंजे मुंहं ते मुर्क थो ॾिसे? मीर जी मुंहिंजी दिलि वाक़ई ॾाढी ख़ुशि आहे। अॼु मां वॾेरे आलिम ख़ान जे पुट वलियूं खे मारे पंहिंजे सौट जे कातिल जो पहिरियों ख़ात्मो कयो आहे। छो न इन ख़ुशी में जशन थी वञे ऐं पंहिंजो दर्द भरियो आवाज़ ॿुधायो। हा मीर, अॼु इब्राहिम तव्हांखे दिलि खोले पंहिंजो आवाज़ ॿुधाईंदो। इब्राहिम पोइ त वाह थी वेंदी। मां तुंहिंजो पलांद करे आयो आहियां, पलांद। तुंहिंजे एवज़े में वॾेरे आलम ख़ान जो भाटियो मारे आयो आहियां, भाटियो। सरदार, अलाह दुरमोहन खे जन्नत में जाइ ॾींदो। दुरल, अल्लाह तोखे जन्नत नसीब कंदो। छलियो माए ज़िंदगू न मुड़े। अचो त हलूं। मां चवां तूं कॾहिं ॻाल्हाए मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? कोन कढंदुसि, कोन कढंदुसि। छा करणु तूं वक़्तु तो इब्राहिम रहंदो यारी मल्हाईंदो ऐं चए थो मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? मां त चवां कढ मूंखे। केतिरो भॼंदे बाबू, मौत खां केतिरो भॼंदे।
लालची मरण ले हाणे तैयार थी वञ तैयार घणा ॾींहं खाधा हाणे तुंहिंजो लाओ मौत सां थो लड़ायां मौत सां न इब्राहिम न बिल्ली भी पंहिंजे तर में छी हूंदी आहे अॼु मुंहिंजा हथ खाली आहिनि भली तूं मुंहिंजे सीने ते वार कर भली वार कर मरण ले तैयार थी वञ रे जुल्म थियो बुख ते अरे हाणे पक बि खणी रुगो तो रंभी कुएं वांगुरु त कयां न तुंहिंजी बुख पूरी रस इब्राहिम वारनि सूबेदार लालचीअ खे मारे विधो बुख ते छा सूबेदार खे मारे विधो हा रेस इहा ख़बर सॼे ॻोठ में हली वई बुख ते ना हाणे असांखे ई कुझु करणो पवंदो हा दा हाणे असां खां वधीक सब्र नथो थिए हुकुम कयो त सभिनी जूं कबरूं गॾु खोटियूं हा सही था चओ हाणे उन्हनि जो बिलो करणो पवंदो त पोइ ठीकु आहे ना पहिरियां हलो त उन पोड़े कांडेले वारी जी ऐं बाबूअ जी मंगे जी गेताली ज़मरक ॾियूं मां माण्हू आहियां के बेकिस्मत जो अचो त हलो हलो बा बुख ते हलो ॻाल्हाए बाबू छो परेशान आहीं भिटाई घोट करे इब्राहिम अल्लाह ख़ैर करे अलाए छो मुंहिंजी अॼु अखि थी फरे पई बाबू परेशान न थी मीर अञा ज़िंदा आहे हा सरदार तव्हांजा असां ते अॻ में ई घणा थोरा थियल आहिनि असां सॼी उमिरि लाहे न सघंदासीं बाबू तूं चरियो आहीं मीर त यारनि जो यार आहे तव्हांजे लाइ मीर जो सिर बि हाज़िर आहे शौकत सां कींदो रुगो ॿुधाई छो न पियो भिटाई घोट करे छा थियो आहे शौकत ख़ैर त आहे खैर त न आहे बाबू बड़े राजी सुणिया चाचे कांडरे के मारे विधो छा न शौकत ये नथो थी सके कॾहिं बि ये सच आहे इब्राहिम लगे तो अॼु रेस जा ॾींहं पूरा थियण वारा आहिनि अॼु ई रेस जा महिमान आहिनि
तेरे मिठू तूं पंहिंजी बनी असांखे लिखी ॾींदे जा न इहो अदावरे जो हुकुम आहे त कहिड़ी बि हालत में मिठू खां बनी लिखाए वठ न त तुंहिंजो आंगूठो कटे दस्तावेज़ ॾणंदासीं पर इहो थी मिठू पाण खे अलाए छा थो सम्झे बुख ते को ॿुधे ई नथो भोतार आराम कर कुछ आराम कर या ज़मीन त मुंहिंजे बचड़नि जी रोज़ी आहे मिठू भलो हिन में थी त भोतार जी ॻाल्हि मञ न त पादर खाई वेंदे बुख ते मिठू कमदार सही थो चवई अरे कमदार तो त घणनि जा जुगा झणकिया आहिनि मूं मिसकीने कढे पियो तूं हीअं कोन मणंदे ॾिस हे ईअं कोन मणंदो बुख ते जेसि ताईं ॿ चारि जूता न लॻनि चल तोखे ख़बर न आहे त मां माण्हू आहियां कंहिं ॿिए क़िस्म जो इज़त सां ज़मीन लिखी ॾे न त जिस्म ते खल न हूंदई अरे मिठू तुंहिंजी इहा मजाल त तूं असांजे अॻियां कंधु खणी बीठो आहीं हा वठोसि हिनखे वठोसि ॾिसो छा था बुख ते हड़प जूता पाण खे अलाए छा थो सम्झे वठोसि
जानू 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 मरिया मुझे मरियो कानू मरियो कानू उठी उठी कानू उठी अल्लाह जान जानू मरियो वो भी मरियो भाई मरिया भाई मरिया वीर हिते जीअर ई मरी वियो पंहिंजे पुट जो भाइरनि जो लाश ॾिसी ही चरियो दीवानो हाणे हिनखे कहिड़ो मारियूं भिटा ई घोट करे अचो त हाणे हलूं अचो मूंसां इब्राहिम हलो त हली पंहिंजा पुराणा वठाण वसायूं न सरदार न पहिरियां वञी मां पंहिंजे सौटनि जी क़बर ते वञी दुआ घुरंदुसि पोइ वञी पाण खे कानून हवाले कंदुसि बाक़ी बाबू जी मर्ज़ी आहे भिटाई घोट करेसि न यार इब्राहिम मां बि तव्हां सां गॾु आहियां जिथे तव्हां उते ई मां पोइ असांखे ॾियो इजाज़त हाणे असां हली पियासीं आ वज़ीर त हलो अदा सौट मां तव्हांजे कातिलनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारे आयो आहियां मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो हाणे पाण खे वञी कानून हवाले कयां हल यार बाबू हाणे पाण ख़ाली कानून हवाले कयूं था भिटाई घोट करई हा यार इब्राहिम हल त हलो हली पाण खे कानून जे हवाले